आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काने के अदब के शोबे पारा भेटाई अदबी हाल में आवाज़ टीवी सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया पारा इल्म पिरायो सिंध संवारियो के उनवान हेठ ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े के हवाले से शानदार सकाफ़ती मुशायरे सुगड़ कचेरी जो प्रोग्राम थो, जैमें शायरन सुगड़न सान्यावंदन के वडे अंग शिरकत कई। उन हवाले से पेश है लाड़काने में रशीद समो की रिपोर्ट। आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काने के अदबी शोबे पारा भेटाई अदबी हाल में आवाज़ टीवी और सिंधी मीडिया पारा इल्म पिरायो सिंध संवारियो के इनवान हेठ ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े के हवाले से शानदार सकाफ़ती मुशायरो और सुगड़ कचेरी जो प्रोग्राम थो, जैमें शायरन अदीबन सुगड़न सान्यावंदन वडे अंग में शिरकत कई, जिनमें अली गुल गाड़ी, मोहम्मद पुनल जागरानी, कादिर जागरानी, मजीद सिंधी, असदुल्ला धामराव, जवाद जाफरी, सईद सांगी, अंजुम खोखर, मुसविर महबूब ऐं ॿियनि सिंध जे सकाफ़त के उजागर करण ऐं इल्म जे अज़मत के बयान करण जे हवाले सां गीत, गज़ल, बेत, काफ़ियूं, गुजारतूं ऐं कलाम पेश कया। प्रोग्राम में वेठल समूरा माण्हू भरपूर लुत्फ़ अंदोज़ थी ताड़ियूं वॼाए भरपूर दाद ॾींदा रहा। उन मौके ते सकाफ़ती मुशायरे में मौजूद शायरन अदीबन सुगड़न आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त टोपी अजरक पग असांजी, खथी लोई मग असांजी, लोक अदब आ सिंध सकाफ़त जरकी ॾिठी जग असांजी। असां सिंधी आहियूं, सुगड़ आहियूं, असांजो धरतीअ सां प्यार आहे, ॿोलीअ सां, क़ौम सां, हर हिकु नंढे वॾे बचे के असां वॾो करे ॾिसूं ऐं दुनिया ते ही तव्हां असां ते महिरबानी करे जो आवाज़ था पुॼायो ऐं तव्हां मीडिया वारनि जा बि लख एहसान लख तोरा, छो त ही असांजो आहे एको ॿधी प्यार मुहबत ऐं पंहिंजी सकाफ़त खे उजारणो आहे ऐं उनखे ज़िंदा रखिणो आहे। जेसि ताईं असांजे रग रग में साह हूंदो असां सिंध लाइ कंदासीं। रोडन ते शर्मीली ईंदी, कायरतो खे तीली ईंदी, सरदारी भी खाक थी वेंदई, माण्हुनि में तब्दीली ईंदी, कायरतो खे तीली ईंदी। अॼु हिन सकाफ़त जे ॾींहं ते सॼी सिंध सुजाग आहे, हर मामले ते सिंध सुजाग आहे ऐं हीअ अहिड़ा जेके प्रोग्राम थियनि था सिंधी माण्हू उन सां सुजाग थियनि था। हीअ धरती सां मोहबत जो इज़हार आहे जेको कयूं था कंदा रहंदासीं। सिंधी मीडिया वारनि तरफ़ां हीअ ॾिहाड़ो इहो ऐलान कयो आहे त इल्मु पिरायो सिंध संवारियो। हक़ीक़त में इल्मु सभिनी मसइलनि जो हल आहे, इल्मु सभिनी ॻाल्हियुनि जो बुनियादु आहे। उन जे करे असां सिंध वासियुनि खे इहो ई पैगाम ॾियूं था हिन मीडिया जे थ्रू त पंहिंजनि ॿारनि खे स्कूलनि ॾांहुं मोकिलियो त जीअं उहे इल्म जे ज़ेवर सां सरशार थियनि। इल्मु पिरायो इज़त वधाए उन दुश्मन खे ॾियो था अहिड़े नमूने अहिड़े की तूं उस्तादनि ॾे आ मिठा मोहम्मद सालिह चए पोइ मुर्के तुंहिंजी माउ तॾहिं ॾाढनि जो ॾहका असरु न कंदी बासी चए। सुहिणी कचहरी कई वई आहे, इहो तमामु सुठो गुलदस्तो सिंध वारनि जे लाइ आहे। ॿोली ऐं अदब जे ख़िदमत खां अलावा धरतीअ जे इशूज़ ते ऐं हीउ जेको अहम जेको असांजो ॾींहुं आहे सकाफ़ती ॾींहुं उनखे उजागर करण जे हवाले सां प्रोग्राम कराया वञनि ऐं हे प्रोग्राम उनजी कड़ी आहे। नाले वारा शाइर सुगड़ ॿोलीअ जा पारखू अॼु हिते गॾु थिया आहिनि, पंहिंजी धरतीअ सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। बेहतरीन मुशायरो आहे जंहिंमें असांजे सिंध जा बेहतरीन सुगड़ ऐं शाइर आयल आहिनि ऐं हिन प्रोग्राम में पाण सुठे नमूने जेके बि शाइरी पेश करे रहिया आहिनि सिंध जे मुतलिक़ पेश करे रहिया आहिनि ऐं सिंध ख़ातिर पेश करणु पंहिंजी धरतीअ सां मोहबत जी ॻाल्हि करे रहिया आहिनि ऐं पाण खे ॾाढी ख़ुशी थी थिए त अहिड़ो हर साल प्रोग्राम थींदो रहे थो जंहिंमें असां सभु सिंध जा माण्हू शामिल आहियूं। सुगड़ शाइर अदीब सभु गॾु थिया आहिनि ऐं सिंध जे सॾ ते गॾु थिया आहिनि त हक़ीक़त में जेकॾहिं असां सुगड़ आहियूं त ए सिंध कीअं न कॾहिं तुंहिंजो दर छॾे ॾिबो, तुंहिंजो न छॾिबो साथ पंहिंजो सिर छॾे ॾिबो, मोनिस हुजऊं या मुज़कर तोसां ई कौल आहे, आवाज़ तो ॾिनो त वञी वर छॾे ॾिबो। हर साल कंहिं न कंहिं हवाले सां जीअं हिन हवाले सां उनवान ॾिनो वियो आहे तालीम पिरायो सिंध संवारियो जो उनवान ऐं ईअं ई मल्हायो पियो वञे। असांखे ख़ुशी थिए थी, असां सभु सिंधी मुतफ़िक़ ऐं मुतमिन आहियूं, असां हिकु हंधि आहियूं, असां पंहिंजी ॿोली पंहिंजे नंगनि पंहिंजे दंगनि जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं ईअं ई असांजो साथ सलामत रहंदो। सकाफ़ती मुशायरे में वॾे तादाद में शायरन अदीबन सुगड़न ऐं शहरनि शिरकत कई। कैमरामैन मुबशिर खोखर सां गॾु रशीद समो, आवाज़ टीवी, लाड़काणो।